अस्सलाम वालेकुम। अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि OBS स्टूडियो स्क्रीन रिकॉर्डर या वेब कैम तो हीउ सॉफ्टवेयर कीअं इस्तेमालु करियूं। हीउ सॉफ्टवेयर जेको तव्हां ॾिसो पिया OBS स्टूडियो, हुनखे खोलींदासीं। हीउ अची वियो। उन खां पोइ हिन में पाण फेस जेको आहे उहो पंहिंजो इस्तेमालु कीअं करियूं। इन जे लाइ ॿ तव्हांखे शेप डिज़ाइन करणा पवंदा। उन जे लाइ तव्हां कैनवा ते ऑनलाइन बि डिज़ाइन करे सघो था PNG में, या एडा फोटोशॉप ते। पोइ एडा फोटोशॉप ते कंदुसि, तव्हांखे ॿुधाईंदुसि तरीक़ो। उन खां पोइ PNG में की जो ठीक ये न्यू एक मिनट साइज वाइज ॾेई हिते ट्रांसफर ठीक वाइट लिखियल हुजे, बैकग्राउंड कलर हुजे या ट्रांसपेरेंट जो ठीक उते करे ओके कजो। उन खां पोइ ईंदासीं हिन में हितां खां शेप ठाहींदासीं। शिफ्ट सां गॾु लेफ्ट क्लिक कंदासीं ठीक। शेप डिज़ाइन कंदासीं। हिन जो कलर जेको आहे उहो ब्लैक कंदुसि, इहो नील कंदासीं ऐं हिते कलर ब्लैक। हीउ शेप तयारु थी वियो। हिनखे सेव एज़ में कंदासीं स्टॉप ते। उन खां PNG में उन खां पोइ वरी हिकु ॿियो शेप ठाहींदासीं। उनखे इन साॻी शेप खे कलर खे नील कंदासीं ऐं स्ट्रोक ॾींदासीं। और स्ट्रोक जी साइज़ जेका उहा रखंदुसि ठीक। उन खां पोइ तव्हां जेको बि ॾेई सघो था। हीउ सिंपल तरीक़ो तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। सेव एज़ ऐं हिनखे बि PNG में कंदासीं। डेस्कटॉप ते रखंदासीं त जीअं पाण खे सेव एज़ कंदासीं ठीक ओके। हीउ थी वियो। उन खां पोइ कैंसिल कंदा। हाणे पंहिंजो कमु कोन्हे, वरी हिन में खोलींदासीं। हितां खां हीउ सीन्स आहे, हीअ सोर्स आहे ठीक। सोर्स में वञी प्लस जो निशान ॾिसो पिया, हिते एडिट स्कोर कंदा जा राइट हिते एडिट सोर्स ठीक इन ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ हिते वीडियो चैप्टर डिवाइस ठीक हिन में वेंदासीं ऐं हिते ओके कंदासीं। ओके करण खां पोइ वरी हिकु हीउ खुलंदो। हिन में तमामु मुख़्तलिफ़ मोबाइल कैमरा में इस्तेमालु करे सघो था। इन जो तरीक़ो तव्हांखे आउं हाणोकी मोबाइल हाणोकी वीडियो में ॿुधाईंदुसि जेके तव्हां कमेंट्स कंदा त। उन खां पोइ हिते हिन में जेका लैपटॉप जी मुंहिंजी कैमरा आहे आउं उनखे इस्तेमालु कंदुसि ठीक। उन खां पोइ ओके कंदासीं। ओके करण खां पोइ हिनखे आउं पंहिंजे हिसाब सां रखंदुसि। ऐं उन खां पोइ आउं फिल्टर ॾिसो पिया हिन ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ फिल्टर खां पोइ हेठि इहो प्लस जो निशान आहे हिन ते क्लिक कंदासीं। ऐं उन खां पोइ हिते इमेज मास्क ब्लेंड ठीक हिन ते क्लिक कंदासीं ऐं ओके कंदासीं ठीक। उन खां पोइ ब्राउज़र में ईंदासीं ऐं हिते जेको पाण PNG फाइल ठाही आहे जेका उहा लॻाईंदासीं ठीक। ओपन कंदासीं खणी। उन खां पोइ हिते हीअ कंदासीं ठीक। हीअ अची वियो। अहिड़े हिसाब सां हिनखे क्लोज कंदासीं। हिनजी साइज़ तव्हां वॾी करे सघो था। अहिड़े हिसाब सां हिते रखणु चाहियो रखी सघो था। हिते रखां थो। उन खां पोइ हिन में वरी ॿियो तव्हांखे मूं ॿुधायो पियो। वरी हिन प्लस में वेंदासीं। जेकॾहिं मथां खां ॾियणु चाहियो त लाइन जेका उहा वरी इमेज में वेंदासीं ठीक। इमेज ओके कंदासीं।
हितां खां इमेज खणंदासीं, वरी ॿी हिकु PNG फाइल पाण ठाही हुई, हीअ पई आहे, हिनखे खणंदासीं। ठीकु, ओके कंदासीं। हिनखे खणी हिनखे पाण हिते रखंदासीं ऐं हिननि खे लॉक कंदासीं। लॉक करे छॾियोसीं। उन खां पोइ हाणे को पाण हाणे हिते ॾिसण में अचे कोन थो। ठीकु आहे, हीअ तव्हांजी वीडियो रिकॉर्डिंग थी रही आहे। हाणे का बि अहिड़ी शइ एप्लीकेशन खोलींदासीं, जीअं एॾा फ़ोटो छाप था खोलियूं, ऐं हिन मंझि थोरी आवां कयूं, रिकॉर्डिंग करे ॾेखारियां थो तरीक़े सां हलंदी। हीअ फोटोशॉप खुली वियो, न्यू फाइल कंदासीं ऐं ओके कंदासीं। ठीकु, हिन में बैकग्राउंड ओके करे छॾियो। ठीकु, हुन खां पोइ ॾिस अची वियो, वरी हीअ नंढी अची वई, थोरो चेंज कंदासीं साइज़। अहिड़े हिसाब सां हीअ रिकॉर्डिंग ऐं सिंपल तरीक़ो की रिकॉर्डिंग जो तव्हांखे ॿुधाईंदो, अहिड़े हिसाब सां ईअं पाण ठाहींदा। लाइन जेको स्टॉक आयो आहे हुन थोरो घटि कंदासीं। हीअ सिर्फ़ु तव्हांखे आउं रिकॉर्डिंग करण जो ॿुधायां पियो त कहिड़े नमूने सां थींदी। ठीकु, ऐं हिन जो वरी कलर पाण चेंज कंदासीं अहिड़े नमूने सां। ठीकु, रिकॉर्डिंग खे बंदि कंदासीं। या स्टॉप रिकॉर्डिंग कंदासीं। ठीकु,